नाज़रीन, सकरन में प्रोफेसर डॉक्टर शहीद अजमल सावंत जे क़त्ल वारे वाक़े ऐं सिंध में क़बाइली झेड़नि ख़िलाफ़ JWC जे सॾ ते सकरन में कलमकारनि, वकीलनि, शऊर वंदनि तबिके जे माण्हुनि, सियासी समाजी तंज़ीमुनि पारां रैली कढी ऐं एहतजाज कयो वियो। रैली खे ख़िताब कंदे JWC जे मरकज़ी सदर ज़ुल्फ़कार अली ख़ासकेरी, सहाफ़ी वली मोहम्मद जोकियो, सहाफ़ी कुर्बान उमरानी, सहाफ़ी अज़ीज़ जान, वारस नूनारी, मुश्ताक सोलंगी, मेहताब जमाली, काज़ी जावेद सनाई, मीर मोहम्मद कीरियो, अब्दुल हमीद अराई, STP जे गुल इनकलाबी, हुसैन कीरियो, अयूब खोसो, SUP जो कासिम सू, महकम लुंड, मुस्लिम लीग नून जो अमजद खानज़ादो, जस्कम अगवान, बरकत जलबानी, खैर मोहम्मद लाखो, आबादगार अगवान, रज़ा चांडियो, शमशाद मला, सैयद एहसान शाह, सहाफ़ी शबीर राजपूत, वली मोहम्मद भट्टी, हुजूर बख्श नूनारी, नियाज़ लाशारी, वज़ीर उनर, अमीर बख्श बिरोई, रियाज जरदारी, खलील राजपूत, साहिल लाखो, एजाज कीरो, ज़ुल्फ़कार, पप्पू कोरी, असगर लाखो, जमायत इस्लामी अगवान अनवार राजपूत, अब्दुल मालिक नूनारी, राजा जतोई समेत सवाई माण्हुनि शिरकत कई। वधीक तफ़सील ॾिसंदा SMC न्यूज़ रिपोर्ट कुर्बान उमरानी। पाण के सरदार बोतार सराइते हजारन जो मजमू बिगड़ करे सगूं पिया। असा वडेरनि बोतारनि वांगुरु हारी मजदूर ए वे मिस्किन माण्हू गड करे उन्हनि के सिर्फ ये प्यारियो ताजो असां ताड़ी वजायो। पर मां उन जे सिंध जे माण्हुनि के हिन दुकानदारनि के चवंदुस, उन्हनि माण्हुनि के चवंदुस जेको तो इन बोतारनि जे जरे हिते अचन था त तव्हां के पैर में चप्पल भी ना है, तव्हां जा कपड़ा भी फाटल आहिनि ऐं तव्हां हंबोशू हणो था। तव्हां ॿुधायो तव्हां जे ॿारनि जो मुस्तक़बिल छा आहे? उन जे करे JWC शहीद नाज़िम जोखियो जेको सिंध जो पहिरियों असांजो मौलिया जेको क़त्ल कयो, जेको पखियुनि ऐं परिंदनि खे बचायो वियो, उन जे क़त्ल ते उते सां बि रोडनि ते जिदोजहद करे जो बचो वियो त असां एप्रिशिएट कयूं था। कहिड़े पर असां चऊं था उन अगवाकारनि खे ज़ाहिर कयो, उन्हनि खे सरेआम गोली हणो जेके उन मासूम ॿारनि खे हफ़्ते ताईं उनखे अगवा करे उनखे मानी बि नथा ॾियनि, त उन्हनि खे बि ज़ाहिर कयो। त सभिनी दोस्तनि जी महिरबानी, इंशाअल्लाह ताला हीअ जिदोजहद असांजी जारी रहंदी। ऐं सकरन हूअं बि मज़ामती शहर रहियो आहे, पर 15 सालनि में थोरो मज़ामत घटिजी वई आहे, उहो पाण तव्हां सम्झी सघो था। महिरबानी। जेके ज़ुल्म पिया थियनि, जेके असां वटि जेको ला कानूनियत आहे, जेको कानून आहे ई कोन, हिते जंगल जो कानून आहे, त असां JWC इन सॼे जेको ही ज़ुल्म आहे, बर्बरियत आहे, उन जे ख़िलाफ़ सरापा एहतिजाज आहे। ऐं अॼु बि ही जेको एहतिजाज आहे उन अक्सर ॾिसूं पिया सोशल मीडिया ते दोस्तनि जो जेको मुतालबो पुरज़ोर मुतालबो हुकूमत खां रहियो आहे। सावंत जे कातलनि खे फिलफौरन गिरफ़्तार करे हमलनि खे कानून जे कटड़े में आंदो वञे। हिन गवर्नमेंट खां हिन IG सिंध खां बर्दाश्त कयूं त हिन कातल गिरफ़्तार कया वञनि, सख़्त खां सख़्त सज़ा ॾिनी वञे। महिरबानी करे मुतालबा करता हूँ और आर्मी चीफ से पुरजोर मुतालबा करता हूँ कि इन डाकुओं का कड़ा कमा दिया जाए। जिस तरह माजी में मियां नवाज शरीफ ने सिंध से घाड़ेल कत्ल खत्म किया, उनके सहूलतकारों को खत्म किया जाए। और मैं IG सिंध से मुतालबा करता हूँ कि अगर इसी तरह हमारे शऊर का कत्लेआम हुआ, आज ये आवाम थोड़ा पर एहतजाज है, कल यही आवाम जो हथियार उठाएगी और घाड़ेलों का अपनी जामर्दी का मुकाबला करेगी और इन घाड़ेलों को खत्म करके जान छुड़ाएगी। जो केर को वांदो ना है, सबको पांजो रोज़ी रिज़्क़ करण वारे मसरूफ़ आहे। असीं सभु चाहियूं था त हिननि जे शहीद जे कातलनि खे गिरफ़्तार कयो वञे। जेकॾहिं न गिरफ़्तार कयो त असां सभिनी शहरनि में गॾिजी करे टोटल जेके बि असांजी तंज़ीम जा दोस्त आहिनि एक दफो वरी न सिर्फ अजमल सावंत पर तमाम सिंध के इश्यूज थे जेका JWC जे पारां खास तौर ते असांजो ज़ुल्फ़कार ख़ासकेली ऐं संदसि तमाम जेका टीम आहे जेका डॉक्टर अजमल सावंत जहिड़ा माण्हू सिंध में आहिनि घणा। अॼु असां सिंध में उहो माण्हू जंहिंमें सिर्फ़ इहा डिग्री 3 माण्हुनि खे हुई, अॼु असां रुगो कबीलाई झेड़नि जे करे रुगो कुझु माण्हुनि खे जेके सरकारी निज़ाम चाहिनि था, पंहिंजी क़ौम खे गुलाम ठाहिणु चाहिनि था, उन्हनि पंहिंजनि उन्हनि नापाक